इमाम ग़ज़ाली जूं सुनहरी ॻाल्हियूं क़िस्त ब अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इमाम ग़ज़ाली जूं सुनहरी ॻाल्हियूं क़िस्त ब दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी ही रिसालो इमाम ग़ज़ाली जो सुनहरी ॻाल्हियूं क़िस्त ब मुकमल पढ़ी या ॿुधी वठे, उन जी दिल दुनिया जी महबत ऐं गुनाहनि जी नहूसत खां पाक करण फरमाए ऐं उनखे माउ पीउ ऐं ख़ानदान समेत बेहिसाब जन्नत में दाख़िला नसीब फरमाए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी मक्की मदनी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, जंहिं शौक़ ऐं महबत सां मूं ते ॾींहं ऐं राति में टे टे भेरा दुरूद पाक पढ़ियो त अल्लाह पाक ते हक़ आहे त हू उन जा उन ॾींहं ऐं उन राति जा गुनाह बख़्शे छॾे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आलिमनि जा क़िस्म। आलिमनि जा टे क़िस्म आहिनि। हिकु, जेके पाण खे ऐं ॿियनि खे हलाक करण वारा आहिनि, ऐं ही उहे आहिनि जेके ऐलानिया दुनिया जी रग़बत ॾियारींदा आहिनि ऐं पाण बि दुनिया ॾांहुं माइल रहंदा आहिनि। ॿ, जेके पाण बि सआदतमंद हूंदा आहिनि ऐं ॿियनि जी बि ख़ुशनसीबीअ जो सबबु बणिजंदा आहिनि, ऐं ही उहे आहिनि जेके ज़ाहिरी ऐं बातिनी तरह माण्हुनि खे अल्लाह पाक जे तरफ़ सॾींदा आहिनि। टे, जेके पाण हलाक थींदा आहिनि पर ॿियनि जी सआदत जो सबबु बणिजंदा आहिनि, ऐं ही उहे आहिनि जेके आख़िरत ॾांहुं सॾींदा आहिनि। ही ज़ाहिर में त दुनिया खे छॾे चुका हूंदा आहिनि, पर दिलि में माण्हुनि वटि मक़बूलियत, इज़त ऐं जाहो जलाल जी तमन्ना रखंदा आहिनि। मुशरिक नापाक आहिनि। क़ुरान पाक में आहे, बेशक मुशरिक नापाक आहे, इन्हनि जो बातिन नापाक हूंदो आहे जेतोणीकि संदन ज़ाहिर साफ़ हुजे। तालिबे इल्म जा आदाब। शागिर्द जा ज़ाहिरी आदाब ही आहिनि। हिकु, दिलि खे बुरे अख़लाक़ ऐं बुरियुनि सिफ़तुनि खां पाक करणु। ॿ, दुनिया जी मशग़ूलियुनि खां जेतिरो थी सघे बचण जी कोशिश करणु। टे, इल्म ते तकबुर न करणु। चार, शुरू में माण्हुनि जे इख़्तिलाफ़नि ॾांहुं ध्यानु न ॾियणु। पंज, सुठे इल्म जे हर फ़न ऐं हर क़िस्म खे ॼाणण जी कोशिश करणु। छह, इल्म जी तरतीब जो ख़्यालु रखणु ऐं सभ खां पहिरियां अहम इल्म शुरू करणु। सत, हिकु फ़न जी तकमील खां पोइ ॿिए फ़न ॾांहुं मुतवजे थियणु। अठ, अफ़ज़ल इल्म ताईं पहुचाइण वारनि ज़रीअनि जी मारिफ़त हासिल करणु। नव, बातिन खे पाक करणु। 10, मक़सद जे तरफ़ इल्म जी निस्बत खे सम्झण जी कोशिश करणु। इल्म खे पंहिंजो सभु कुझु ॾेई छॾियो। इल्म अव्हां खे पंहिंजो कुझु हिसो उन वक़्त ताईं न ॾींदो जेसिताईं तव्हां उन खे पंहिंजो सभु कुझु न ॾेई छॾींदव, ऐं जॾहिं तव्हां पंहिंजो सभु कुझु उन खे ॾेई छॾींदव तॾहिं ई तव्हां खे उन जो कुझु हिसो नसीबु थींदो। इल्म ऐं अमल जी सुञाणप। इल्म बातिनी निगाहुनि सां, जॾहिं त अमल ज़ाहिरी अखियुनि सां ॾिठो वेंदो आहे। उस्ताद जा आदाब। उस्ताद जा आदाब। हिकु, उस्ताद शागिर्दनि ते शफ़क़त करे ऐं खेनि पंहिंजी औलाद वांगुरु सम्झे। ॿ, उस्ताद हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करे ऐं इल्म ते उजरत तलब न करे। टे, तालिबे इल्म खे नसीहत करण में का कसर न छॾे। चार, जेतिरो थी सघे इशारनि ऐं रमज़नि ज़रिए शागिर्दनि खे बुरनि अख़लाक़नि खां रोके, सिधो सौं न रोके, छो त बार बार झिड़कण सां हेबत ख़तम थी वेंदी आहे। पंज, तालिब इल्म जी दिलि में जेको इल्म ही पढ़ाए रहियो आहे उन खां अलावा ॿियनि इल्मनि जी बुराई दाख़िल न करे। छह, उहे ई ॻाल्हियूं ॿुधाए जेके शागिर्द सम्झी सघे, अक़ुल खां मथां ॻाल्हियूं न करे। सत, जेकॾहिं तालिब इल्म घटि सम्झ वारो हुजे त खेसि वाज़िह ॻाल्हि ॿुधाए जंहिंखे हू आसानी सां सम्झी सघे। अठ, उस्ताद पाण पंहिंजे इल्म ते अमल करे त जीअं संदसि क़ौल ऐं फ़इल में हिक जहिड़ाई हुजे। अमल ज़रूरी आहे।
हज़रत सैयदना इमाम ख़लील बिन अहमद रहमतुल्लाहि अलैहि फरमायो, माण्हू चइनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकु, उहो जंहिं वटि इल्मु आहे ऐं खेसि ख़बर आहे त उन वटि इल्मु आहे, उहो आलिम आहे, उन जी पैरवी करियो। ॿ, उहो जंहिं वटि इल्मु त आहे पर खेसि ख़बर न आहे त हिन वटि इल्मु आहे, अहिड़ो शख़्स सुतल आहे, उनखे जाॻायो। 3, उहो जंहिं वटि इल्मु न आहे ऐं हू ॼाणे थो त वटसि इल्मु न आहे, उहो हिदायत जो तलबगार आहे, उनखे हिदायत ॾियो। 4, उहो शख़्स जंहिं वटि इल्मु न आहे ऐं उनखे मालूम बि न आहे त वटसि इल्मु न आहे, अहिड़ो शख़्स जाहिल आहे, उनखे छॾे ॾियो। इल्मु अमल खे सॾींदो आहे। हज़रत सैयदना सुफ़ियान सौरी रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था, इल्मु अमल खे पुकारींदो आहे। जेकॾहिं अमल संदसि सॾ में सॾु ॾिनो त ठीकु, न त इल्मु हलियो वेंदो आहे। ख़ुदपसंदीअ जो ख़ौफ़। हज़रत सैयदना बिशर हाफ़ी रहमतुल्लाहि अलैहि 10 खां वधीक किताबनि जा थेला ऐं टोकरियूं दफ़न करे छॾियूं ऐं फरमाईंदा हुआ त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां हदीस बयानु करियां, ऐं जॾहिं मूं में हदीस बयानु करण जी ख़्वाहिश न रहंदी त बि मां ज़रूरु हदीस बयानु कंदुसि। इख़लास वारा बि डिॼी रहिया आहिनि। हज़रत सैयदना सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाहि अलैहि फरमायो, जेके मुख़लिस आहिनि उन्हनि खे ख़ौफ़ आहे त ख़बर नाहे संदन ख़ात्मो कहिड़ी तरह थींदो। इल्मु 3 आहिनि। हदीस पाक में आहे इल्मु 3 आहिनि। 1, क़ुरान पाक। 2, सुन्नत क़ाइमा। 3, ही चवणु त मूंखे ख़बर न आहे, मां नथो ॼाणा। हज़रत सैयदना इमाम शाअबी रहमतुल्लाहि अलैहि फरमायो, ला अदरी, याने मां नथो ॼाणा चवणु अधु इल्मु आहे, ऐं मालूम न हुअण जी सूरत में जवाबु न ॾियण वारो अजर ऐं सवाब में जवाबु ॾियण वारे खां घटि न आहे, छो त ला इल्मीअ जो एतिराफ़ु करणु नफ़्स खे तमामु ॾुखियो लॻंदो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, ला अदरी, याने मां नथो ॼाणा आलिम जी ढाल आहे, छो त जेकॾहिं उन ग़लति मसइलो ॿुधायो त हलाकत में मुब्तला थींदो। ज़्यादा इल्म वारे जी निशानी। हज़रत अबू सुलेमान रहमतुल्लाहि अलैहि फरमायो, मारिफ़त याने अल्लाह पाक जी सुञाणप ॻाल्हाइण खां वधीक ख़ामोश रहण जे वेझो आहे। मनक़ूल आहे त जॾहिं इल्मु ज़्यादा हूंदो आहे त गुफ़्तगू घटि थी वेंदी आहे, ऐं जॾहिं गुफ़्तगू ज़्यादा हूंदी आहे त इल्मु घटि थी वेंदो आहे। सिखियल इल्म ते अमल करण जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको पंहिंजे इल्म ते अमल कंदो आहे, अल्लाह पाक उनखे उहो इल्म बि अता फ़रमाए छॾींदो आहे जेको उनखे हासिल न हुजे। किन गुज़िरियल किताबनि में लिखियलु आहे त ए बनी इसराईल, ईअं न चओ त इल्मु आसमान ते आहे, उनखे केरु ज़मीन ते आणींदो, ऐं न ही चओ त इल्मु ज़मीन जे तरे में आहे, उनखे मथे केरु आणींदो, ऐं न ही चओ त इल्मु समुंड जे हुन पार आहे, उनखे समुंड पार करे हिन पार केरु आणींदो, पर इल्मु तव्हांजे दिलुनि में रखियो वियो आहे। मुंहिंजी याने अल्लाह पाक जी बारगाह जा रूहानी आदाब सिखो ऐं नेक बाननि वारा अख़लाक इख़्तियार करियो। मां तव्हांजे दिलुनि में एतिरो इल्मु दाख़िल करे छॾींदुसि जेको तव्हांखे ढके छॾींदो। इल्मु हासिल करण जा ज़रिया। मुसलमाननि जे चोथें ख़लीफ़े हज़रत मौला अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, इल्म जो वॾो हिसो उन ते अमल करणु ऐं मुजाहिदे याने कोशिश ते हमेशगी इख़्तियार करण सां हासिल थींदो आहे। अल्लाह ॾिसी रहियो आहे। इंसान अकेलाईअ में बि अदब खे अहिड़ी तरह इख़्तियार करे जीअं कंहिं वॾे बादशाह जे साम्हूं वेठो हुजे ऐं बादशाह खेसि ॾिसी रहियो हुजे, त अहिड़ी हालत में हू कंधु झुकाए अदब सां वेहंदो आहे ऐं हर बेअदबीअ वारी ॻाल्हि खां बचंदो आहे। अहिड़ी तरह जॾहिं इंसान खे यक़ीन थी वेंदो आहे त अल्लाह अलीम व ख़बीर संदसि लिकियल ॻाल्हियुनि खां बि अहिड़ीअ तरह वाक़िफ़ु आहे जीअं मख़लूक़ संदसि ज़ाहिरी ॻाल्हियुनि खां वाक़िफ़ु आहे, त हू पंहिंजी बातिनी मुआमलनि में बि अहिड़ो ई एहतियात करणु लॻंदो आहे जहिड़ो ज़ाहिरी मुआमलनि में कंदो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर बातिन खे संवारणु, पाक रखणु ऐं सींगारण में ज़ाहिर खां बि वधीक एहतमाम कंदो आहे। इल्म नाफ़िअ।
मनक़ूल आहे त अल्लाह पाक जंहिं बाने खे इल्म अता फ़रमाईंदो आहे त उनखे हिल्म याने बर्दाश्त करण जी ताक़त, आजिज़ी, सुठो अख़लाक़ ऐं नरमी बि अता फ़रमाईंदो आहे ऐं इहो ई इल्म नाफ़िअ याने नफ़ो ॾियण वारो आहे। नफ़्स ऐं जिस्म जो मिसाल। नफ़्स सुवार ऐं जिस्म सुवारी जियां आहे ऐं सुवार जो अंधो हुअणु सुवारीअ जे अंधे हुअण खां वधीक नुक़सानकार आहे। नूर जा 70 हिजाब। रूह ऐं अल्लाह पाक जे सिफ़तुनि जे राज़नि खे ॼाणणु आम माण्हुनि जे वस खां ॿाहिरि आहे। शायदि ही हदीस पाक बि उन ई ॻाल्हि जी तरफ़ इशारो करे थी त अल्लाह पाक जे नूर जा 70 हिजाब याने पर्दा आहिनि। जेकॾहिं हू उन्हनि खे हटाए छॾे त संदसि तजल्लियूं नज़र जे हद ताईं सभु कुझु साड़े छॾीनि। 70 खां वधीक दर्जा। ईमान जा 70 खां वधीक दर्जा आहिनि जिन मां सभ खां हेठियों दर्जो रस्ते तां तकलीफ़ ॾियण वारी शइ हटाइणु आहे। शरह। मुफ़्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैह हिन हदीस पाक जे शरह में फ़रमाइनि था, पत्थर, सिर या काठी वग़ैरह जंहिंसां माण्हू अटकनि या ठोकर खाइनि त उन्हनि खे रस्ते तां हटाइणु सवाब जो कमु आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह मख़लूक़ खे फ़ाइदो पहुचाइण बि वॾे सवाब जो कमु आहे। एतिरे क़दुरु जो पाणी पीआरणु बि। इन ई करे ई कुझु माण्हू सबीलूं लॻाईंदा आहिनि। तारीफ़ ते फूंडजणु। सिलसिले आलिया क़ादरिया रज़विया अत्तारिया जा बुज़ुर्ग हज़रत सरी सक़ती रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था, जेकॾहिं को शख़्स अहिड़े बाग़ में वञे जिते हर क़िस्म जा वण हुजनि, हर क़िस्म जा पखी हुजनि ऐं हर पखी पंहिंजे अलॻि अलॻि ॿोलीअ में साणसि कलाम करे ऐं खेसि चए, अस्सलामु अलैक या वली अल्लाह, याने ए अल्लाह जा वली तो ते सलामती हुजे। इहो ॿुधी जेकॾहिं संदसि नफ़्स ख़ुदि पसंदीअ सबबि ख़ुशी महसूसु करे त हू उन्हनि पखियुनि जो क़ैदी आहे। ईमान कॾहिं खसिजी वेंदो आहे। सहाबी रसूल हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाईंदा हुआ, अल्लाह पाक जो कसम, जंहिंखे पंहिंजे बुरे ख़ात्मे जो ख़ौफ़ न हूंदो आहे उन जो ख़ात्मो बुरो थींदो आहे। बुरो ख़ात्मो सज़ा आहे। मनक़ूल आहे त कुझु गुनाहनि जी सज़ा बुरो ख़ात्मो आहे। असां उन्हनि खां अल्लाह पाक जी पनाह घुरूं था। चयो वेंदो आहे त उहे गुनाह जेके बुरे ख़ात्मे जो सबबु बणिजंदा आहिनि, विलायत ऐं करामत जी कूड़ी दावा करणु आहिनि। अल्लाह पाक जी ख़ुफ़िया तदबीर ऐं ईमान ते ख़ात्मो। कंहिं आरिफ़ बिल्लाह याने अल्लाह पाक जी सुञाणप रखण वारे बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह जो फ़रमान आहे त जेकॾहिं मूंखे मुंहिंजे ख़ासि कमरे जे दरवाज़े वटि ईमान ते मौत मिली रहियो हुजे ऐं घर जे मुखिया दरवाज़े मेन एंट्रेंस ते शहादत मुंहिंजे इंतज़ार में हुजे, जेतोणीकि शहादत आला दर्जे जी सआदत आहे, त मां कमरे जे दरवाज़े ते मिलण वारे ईमान ते मौत खे फ़ौरन क़बूल कंदुसि, छो त कहिड़ी ख़बर घर जे दरवाज़े ताईं पहुचंदे पहुचंदे मतां मुंहिंजी दिलि बदिलजी वञे। मदनी गुल। दिलि खे क़ल्ब बि इन्हीअ करे ई चयो वेंदो आहे जो उहा हर वक़्तु बदिलजंदी रहंदी आहे। राति जो दिलि में ईंदो आहे त सुभाणे खां ख़ूब इबादत ऐं रियाज़त कंदुसि, पर सुबुह जो उहा ई दिलि बदिलजी गुनाहनि जी दलदल में फासाए छॾींदी आहे। कॾहिं दिलि ते ख़ौफ़े ख़ुदा सबबु ॾकिड़ी तारी थी वेंदी आहे ऐं अखियुनि मां ॻोढ़ा जारी थी वेंदा आहिनि, त कॾहिं गुनाहनि जो अहिड़ो त ज़िद सुवार थी वेंदो आहे जो अल अमान वल हफ़ीज़। दिलि बि कॾहिं तोलो हूंदी आहे त कॾहिं माशा। काश ईमान जी हिफ़ाज़त जे जज़्बे ते इस्तिक़ामत नसीब थी वञे हा। सद करोड़ काश आफ़ियत सां ईमान ते मौत जी तड़प खे दुनिया में आसान ज़िंदगी गुज़ारण जी ख़्वाहिश ते तरजीह नसीब थी वञे हा। पाकीअ जा 4 दर्जा। पाकीअ जा 4 दर्जा आहिनि। हिकु, ज़ाहिर खे नापाकियुनि ऐं नजासतुनि वग़ैरह खां पाक करणु। 2, उज़वनि खे जुर्म ऐं गुनाहनि खां पाक करणु। 3, दिलि खे बुरनि अख़लाक़नि ऐं नापसंदीदा आदतुनि खां पाक करणु। 4, बातिन खे अल्लाह पाक खां सवाइ हर शइ खां पाक रखणु ऐं इहा अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ऐं सिद्दीक़ीन याने औलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जी पाकीज़गी आहे। सभ खां पहिरियों
4 बिदअतूं। मनक़ूल आहे त प्यारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी विसाल खां पोइ सभ खां पहिरियां 4 बिदअतूं ज़ाहिर थियूं। 1 छाणी, 2 अशनान, 1 क़िस्म जी ॿूटी जेका साबुण वांगुरु सफ़ाईअ जे कमु ईंदी आहे। 3 ऊंचा दस्तरख़्वान याने टेबल वग़ैरह। 4 पेट भरे खाइणु। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह इरशाद फ़रमाइनि था, अशनान जो इस्तेमालु सुठो आहे छो त सफ़ाईअ जे लाइ धोअणु मुस्तहब आहे ऐं अशनान सां वधीक सफ़ाई हासिलु थींदी आहे। बाक़ी इहा ॻाल्हि त उन वक़्तु याने ज़ाहिरी दौरे रिसालत में अशनान इस्तेमालु न कयो वेंदो हो त उन जा ही सबब थी सघनि था। उन ज़माने में उन जो रवाजु न हो, या उहो मुयसरु न हो, या उहे अहिड़नि कमनि में मशग़ूल हुआ जेके ज़ाहिरी सफ़ाईअ में मुबालिग़े करण खां वधीक अहम हुआ ऐं इन्हनि याने सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम जो ईअं करणु धोअण जे मुस्तहब में रुकावट न हो। ॿी बिदअत अटो छाणे पचाइण सां खाधे खे वधीक सुठो बणाइणु मक़सूद आहे ऐं इहो मुबाह याने उन जो करणु या न करणु ॿई जाइज़ आहिनि। टेबल ते खाधो खाइण बि मुबाह आहे जेसि ताईं उन में ग़ुरूर ऐं तकबुर शामिल न हुजे, ऐं पेट भरे खाइणु उन्हनि सभिनी खां वधीक सख़्तु आहे छो त हीअ ख़्वाहिशुनि में हेजान याने हरकत ऐं दवा जा सबब पैदा कंदो आहे। तंबीह, यादि रहे त दस्तरख़्वान ते वेही खाधो खाइणु जेतोणीकि अफ़ज़ल आहे पर टेबल ऐं कुर्सीअ ते खाधो खाइणु नाजाइज़ या मकरूह न आहे। इहो जेको चयो वियो आहे त 4 शयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी विसाल खां पोइ पैदा थियूं त उन मां इन्हनि जो ममनू हुजणु हरगिज़ साबित नथो थिए, पर उसूल ही आहे त उहा बिदअत याने नओं कमु मना आहे जेका साबित शुदा सुन्नत जे ख़िलाफ़ु हुजे ऐं शरीअत जे कंहिं अमल खे ख़तमु करण वारी हुजे, जॾहिं त इन जो सबबु बाक़ी हुजे। कॾहिं कॾहिं सबबु बदिलजी वञण सबबु नओं कमु शुरू करणु वाजिबु थी वेंदो आहे। टेबल ते खाधो सिर्फ़ु उन करे रखियो वेंदो आहे त जीअं खाधो मथांहीअ ते हुजे, जीअं खाइण में आसानी थिए ऐं अहिड़नि कमनि में का कराहत न आहे। कननि जी सफ़ाई, ग़ुस्ल ख़ाने मां निकिरण खां पोइ कननि जे सुराख़नि में मौजूदु मर साफ़ करणु घुरिजे। कॾहिं कॾहिं उहा ॿुधण जी क़ुवत खे नुक़सानु पहुचाईंदी आहे। नहनि जी मर खे उफ़ ऐं कननि जे हेठियां वारी मर खे तुफ़ चयो वेंदो आहे। अल्लाह पाक जो फ़रमान आहे, फ़ला तक़ुल लहुना उफ़िन। हिन आयत जी तफ़सीर में हिकु क़ौल ही आहे त वालिदैन खे एतिरी बि तकलीफ़ न ॾियो जेतिरी तव्हां पंहिंजे नह ऐं जी मिटीअ मां महसूसु कंदा आहियो। राहे आख़िरत जो मुसाफ़िर, आख़िरत जी राह जो मुसाफ़िर जॾहिं बि कंहिं शइ खे ॾिसंदो आहे त उहा शइ उन जे लाइ नसीहत ऐं आख़िरत जी यादि बणिजी वेंदी आहे। अल्लाह पाक खे ताक़ 21 अंग पसंदि आहे। ताक़ याने 21 अंग खे जुफ़्त याने ॿधी अंग ते फ़ज़ीलत हासिल आहे छो त अल्लाह सुब्हानहू व तआला वित्र याने ताक़ आहे ऐं ताक़ खे पसंदि फ़रमाईंदो आहे। तंहिं करे ईअं न हुजणु घुरिजे जो बाने जो को अमल अल्लाह पाक जे सिफ़तुनि मां कंहिं सिफ़त सां मुनासिबत न रखंदो हुजे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साॼी अखि मुबारक में 3 ऐं खाॿी अखि में 2 सुरमे जूं सरायूं पाईंदा हुआ त जीअं टोटल ताक़ याने 21 अंग थी वञे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि ताला अलैह इरशाद फ़रमाइनि था, जेकॾहिं ईअं चयो वञे त सुरमो लॻाइण वक़्तु खाॿी अखि में 2 सुरायुनि ते छो इक्तिफ़ा कयो वियो आहे जॾहिं त इहो जुफ़्त याने ॿधी अंग आहे, त उन जो जवाबु ही आहे त ईअं ज़रूरत तहत कयो वियो आहे छो त हर अखि में 21 अदद में लॻाइण सां ॿिन्ही जो मजमूओ ॿधी थी वञे हा, छो त 21 ऐं 21 मिली ॿधी थी वेंदा आहिनि ऐं मुकमल कम जी मजमूए में ताक़ जो लिहाज़ रखणु हिक हिक में ताक़ जो ख़्यालु रखण खां बहितर आहे। मोमिन जो नूर, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अछनि वारनि खे पटण खां मना फ़रमायो ऐं इरशाद फ़रमायो, हुआ नूरुल मुमिनी याने ही मोमिन जो नूर आहे।
शरह अछा वार पटण कारे ख़िज़ाब करण जी माना में आहे ऐं उन जी मकरूह हुजण जी इल्लत बयान थी चुकी आहे। वधीक ही त अछा वार अल्लाह पाक जे तरफ़ां नूर आहिनि ऐं उन्हनि खां मुंहुं मोड़णु नूरे इलाही खां मुंहुं मोड़णु आहे। ॿ आज़ादियूं। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको शख़्स अल्लाह पाक जी रिज़ा लाइ 40 ॾींहं बाजमात तकबीर ऊला सां नमाज़ पढ़े उन शख़्स जे लाइ 2 आज़ादियूं लिखी वेंदियूं आहिनि, हिकु दोज़ख खां ऐं ॿी निफ़ाक़ खां। शरह हदीस हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जी शरह में फ़रमाइनि था, याने हिन अमल जी बरकत सां उहो शख़्स दुनिया में मुनाफ़िक़नि जहिड़ा अमल करण खां महफ़ूज़ रहंदो ऐं उनखे इख़लास नसीब थींदो ऐं क़ब्र ऐं आख़िरत में अज़ाब खां नजात हासिल कंदो। तकबीर तहरीमा फ़ौत थियण जो ग़म। मनक़ूल आहे त बुज़ुर्गनि मां जेकॾहिं कंहिंजी तकबीर ऊला याने जमात सां नमाज़ पढ़ण वक़्तु पहिरीं तकबीर फ़ौत थी वेंदी हुई त हू 3 ॾींहंनि ताईं अफ़सोस कंदा हुआ ऐं जेकॾहिं जमात क़ज़ा थी वेंदी हुई त 7 ॾींहं अफ़सोस कंदा हुआ। तकबीर ऊला नमाज़ शुरू करण वक़्तु चई वञण वारी पहिरीं तकबीर याने अल्लाहु अकबर खे चयो वेंदो आहे। हिन खे तकबीर तहरीमा बि चयो वेंदो आहे। दुआऊं घणियूं घुरो। सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त बानो सजदे जी हालत में अल्लाह पाक जे सभ खां वधीक वेझो हूंदो आहे, तंहिं करे उन हालत में घणे खां घणियूं दुआऊं घुरो। शैतान जे तरफ़ां 7 शयूं। हदीस पाक में आहे त नमाज़ में 7 शयूं शैतान जे तरफ़ां आहिनि। 1 नकहीर जो अचणु, 2 झूठा अचणु, 3 वसवसनि जो अचणु, 4 उबासी अचणु, 5 ख़ारिश थियणु, 6 हेॾां होॾां ध्यानु ॾियणु, 7 ऐं कंहिं शइ सां खेॾणु। मशक़त खां सवाइ कुझु हासिल न थियो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, केतिरा ई क़याम करण वारा अहिड़ा आहिनि जिन खे संदन क़याम मां सवाइ जाॻण जे ॿियो कुझु हासिल न थींदो आहे। नमाज़ खे मुकमल करण वारियूं बातिनी शयूं। 1 हुज़ूर क़ल्ब, 2 फ़हम, 3 ताज़ीम, 4 हेबत, 5 रजा उम्मीद, 6 हया। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह अलैह लिखनि था, नमाज़ जो कमाल, नमाज़ जो नूर, नमाज़ जी ख़ूबी फ़हम ऐं तदब्बुर ऐं हुज़ूर क़ल्ब याने ख़ुशू ते दारोमदार रखे थी। याने मतिलबु ही आहे त आला दर्जे जी नमाज़ उहा आहे जेका ख़ुशू सां अदा कई वञे। अखियुनि जो क़ुफ़्ले मदीना। अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत रबी बिन ख़ैसम रहमतुल्लाही अलैह हमेशा पंहिंजो कंधु ऐं नज़रूं झुकाए रखंदा हुआ, एतिरे क़द्र जो के माण्हू खेनि नाबीना सम्झंदा हुआ। पाण 20 साल हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु जे घर हाज़िर थींदा रहिया। जॾहिं हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु जे बाने खे ईंदे ॾिसंदी हुई त अर्ज़ु कंदी हुई, अव्हां जा नाबीना दोस्त तशरीफ़ खणी आया आहिनि। हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु उन जी ॻाल्हि ॿुधी मुस्कुराईंदा हुआ। हज़रत रबी बिन ख़ैसम रहमतुल्लाही अलैह जॾहिं दरवाज़ो खड़काईंदा हुआ ऐं बाने ॿाहिरि निकिरंदी हुई त खेनि कंध ऐं नज़रूं झुकायल ॾिसंदी हुई। हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं खेनि अहिड़ी हालत में ॾिसंदा हुआ त फ़रमाईंदा हुआ, ख़ुदा जो कसम, जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे ॾिसनि हा त तव्हां खां ख़ुशि थियनि हा। हिकु रिवायत में ही आहे त तव्हां खे पसंदि फ़रमाइनि हा। हिकु ॿी रिवायत में आहे त अव्हां खे ॾिसी मुस्कुराइनि हा। 60 सालनि जी इबादत खां अफ़ज़ल। हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, आदिल बादशाह जो हिकु ॾींहुं 60 सालनि जी इबादत खां अफ़ज़ल आहे। मुख़्तसर नमाज़। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जॾहिं तव्हां मां को माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए त मुख़्तसर पढ़ाए, छो त उन्हनि में कमज़ोर, पोढ़ा ऐं कमकार वारा बि हूंदा आहिनि। शरह नमाज़ में तख़फ़ीफ़ मां मुराद अहिड़ी नमाज़ आहे जेका मुख़्तसर बि हुजे ऐं उन जा अरकान, वाजिबात ऐं सुन्नतूं बि मुकमल हुजनि। उन जो मतिलबु हरगिज़ इहो नाहे त मआज़ल्लाह नमाज़ जा अरकान ई पूरा अदा न कया वञनि। जीअं हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाही अलैह लिखनि था, हल्की नमाज़ याने मुख़्तसर नमाज़ मां ही मुराद न आहे त सुन्नतूं छॾे
ॾियनि या सही नमूने अदा न कनि, पर इन जो मतिलबु ही आहे त नमाज़ जा अरकान डिघा न कया वञनि पर ज़रूरत मुताबिक़ अदा कया वञनि, जीअं रुकू ऐं सजदे जी तस्बीह 3 भेरा पढ़े। जुमे जा आदाब। 1. ख़मीस जे ॾींहं खां ई जुमे जी तयारी करे ऐं असर खां पोइ दुआ ऐं इस्तिग़फ़ार में मशग़ूल थी वञे, छो त इहो जुमे जे मुबारक घड़ियुनि मिसल वक़्तु आहे। 2. ज़ीनत इख़्तियार करणु। 3. जामे मस्जिद ॾांहुं जल्दी वञणु। 4. मस्जिद में दाख़िल थियण जा आदाब बजा आणणु। 5. हाज़िरीन जो अदब करणु। 6. पहिरीं सफ़ हासिल करण जी कोशिश करणु। 7. ख़ुतबे जे आदाबनि जो लिहाज़ रखणु। 8. नमाज़े जुमआ जा आदाब बजा आणणु। 9. मस्जिद में तरसणु। ग़म घटि ऐं अक़ुल वधीक। किरोड़े शाफ़ियुनि जा इमाम हज़रत इमाम मुहम्मद बिन इदरीस शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, जेको पंहिंजो लिबास साफ़ रखंदो उन जा ग़म घटिजी वेंदा ऐं जेको ख़ुशबू लॻाईंदो उन जे अक़ुल में वाधारो थींदो। 3 अमल। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, 3 अमल अहिड़ा आहिनि जेकॾहिं माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त उन्हनि में केतिरो अजर आहे त उन्हनि खे हासिल करण लाइ उठनि ते सुवार थी वञनि। 1. अज़ान ॾियणु। 2. पहिरीं सफ़ हासिल करणु। 3. जुमे जी नमाज़ लाइ जल्दी वञणु। दीदारे इलाही। चयो वञे थो त अल्लाह पाक जे दीदार जे वक़्तु सभ खां वधीक क़ुर्ब उन्हनि माण्हुनि खे हासिल थींदो जेके जल्दी जल्दी जुमे जी नमाज़ लाइ वेंदा आहिनि। सहाबी रसूल हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाहु अन्हु हिकु भेरे जुमे जे ॾींहुं सुबुह जो सवेर जामे मस्जिद में तशरीफ़ खणी आया त 3 माण्हुनि खे पाण खां अॻु उते मौजूदु ॾिठाऊं जेके जल्दी अचण में उन्हनि खां बाज़ी खणी विया हुआ, जंहिं सबबु पाण रज़ी अल्लाहु अन्हु ग़मगीन थी विया। सॼो हफ़्तो शैतान खां हिफ़ाज़त। जॾहिं जुमे जी नमाज़ खां फ़ारिग़ थियो त बग़ैर कलाम करण जे सूरह फ़ातिहा, सूरह इख़लास ऐं मुअव्वज़तैन याने सूरह फ़लक़ ऐं सूरह नास 7 भेरा पढ़ो। कुझु बुज़ुर्गनि रहमतुल्लाहि अलैहिम खां मनक़ूल आहे त जेको ईअं कंदो उहो हिकु जुमे खां ॿिए जुमे ताईं महफ़ूज़ रहंदो ऐं हीउ अमल उन जे लाइ शैतान खां बचण जो ज़रीओ आहे। मख़लूक़ खां बेनियाज़ी ऐं हुसूल रिज़्क़ जी दुआ। जुमे जी नमाज़ खां पोइ हीअ दुआ पढ़णु बि मुस्तहब आहे। अल्लाहुम्मा या गनीयु या हमीदु या मुबदिउ या मुईदु या रहीमु या वदूदु अग़निनी बिहलालिक अन हरामिक व बिफ़ज़लिक अम्मन सिवाक। याने ए अल्लाह पाक, ए गनी, ए साराह वारा, ए पहिरियों भेरो पैदा करण वारा, ए क़यामत जे ॾींहुं मोटाइण वारा, ए रहम करण वारा, ए महबत करण वारा, मूंखे पंहिंजे हलाल जे ज़रिए हराम खां ऐं पंहिंजे फ़ज़ल जे ज़रिए पाण खां सवाइ हर कंहिं खां बेनियाज़ फ़रमाए। मनक़ूल आहे त जेको हिन दुआ ते हमेशगी इख़्तियार कंदो, अल्लाह पाक उन खे मख़लूक़ खां बेनियाज़ करे छॾींदो आहे ऐं खेसि अहिड़ी जाइ तां रिज़्क़ अता फ़रमाईंदो आहे जंहिंजो खेसि गुमान बि न हूंदो आहे। जुमे जो सॼो ॾींहुं आख़िरत जे अमलनि लाइ मख़सूस करे छॾियो ऐं दुनियावी मशग़ूलियनि खां रुकिजी वञो ऐं औराद ऐं वज़ाइफ़ जी कसरत करियो। बाजमात नमाज जी फ़ज़ीलत। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत सैयदना उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाहु अन्हु जो फ़रमान आहे, नमाज़ में पंहिंजनि भाइरनि खे न ॾिसो त उन्हनि खे ॻोल्हियो, जेकॾहिं बीमार हुजनि त उन्हनि जी इयादत करियो ऐं जेकॾहिं तंदुरुस्त हुजनि त खेनि झिणकियो। हिते झिणकण मां मुराद जमात छॾण ते तंबीह करणु आहे ऐं इन मुआमिले में सुस्ती न करणु घुरिजे। ज़ुहर जे 4 सुन्नतुनि जी फ़ज़ीलत। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको ज़वाल खां पोइ 4 रकातूं पढ़े ऐं उन्हनि में सुहिणे नमूने क़िराअत करे ऐं रुकू ऐं सुजूद बि चङी तरह अदा करे त 70,000 फ़रिश्ता उन सां गॾु नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं राति ताईं उन जे लाइ इस्तिग़फ़ार कंदा रहंदा आहिनि। सभ खां बहितरीन अमल। हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, अल्लाह पाक वटि सभ खां वधीक पसंदीदा अमल उहो आहे जेको हमेशा कयो वञे, जेतोणीकि थोरो हुजे।
मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था, दाइमी अमल जेतोणीक थोरो हुजे बहितर आहे ऐं आरज़ी अमल जेतोणीक घणो हुजे एतिरो बहितर न आहे। सूफ़िया कराम फरमाइनि था त दुरूद शरीफ़ ऐं वज़ीफ़ा शुरू करे न छॾिजनि, पर ज़बान बंदि थियण ऐं मौत अचण ताईं जारी रखिजनि। हिन ॻाल्हि जो दलील हीअ हदीस पाक आहे। घर में अचण ऐं वञण वक़्तु नफ़िल पढ़णु। घर में दाख़िल थियण वक़्तु ऐं घर मां निकिरण वक़्तु 2 रकातूं नफ़िल पढ़णु मुस्तहब आहे। मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जॾहिं तव्हां पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरो त 2 रकातूं नमाज़ पढ़ो, इहो तव्हांखे बुरे निकिरण खां बचाईंदियूं। ऐं जॾहिं घर में दाख़िल थियो त 2 रकातूं नमाज़ पढ़ो, इहे तव्हांखे बुरी दाख़िला खां महफ़ूज़ रखंदियूं। हर कमु शुरू करण में अल्लाह पाक जे नाले खां बरकत हासिल करियो। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखनि था, कुझु सालिहीन कराम रहमतुल्लाहि अलैहिम याने अल्लाह पाक जा नेक बाना जॾहिं कुझु खाईंदा हुआ या पाणी पीअंदा हुआ त 2 रकातूं नमाज़ पढ़ंदा हुआ। अहिड़ीअ तरह उन्हनि खे जेको बि मुआमिलो पेश ईंदो हो त उन वक़्तु बि 2 रकातूं पढ़ंदा हुआ। उन जा 3 दर्जा आहिनि। हिकु, के कम बार बार कया वेंदा आहिनि, जीअं खाइणु पीअणु। अहिड़नि कमनि जी शुरूआति तस्मिया याने बिस्मिल्लाह सां करणु घुरिजे, छो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको बि अहम कमु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी शुरू न कयो वञे उहो अधूरो रहिजी वेंदो आहे। 2, के कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके बार बार न कया वेंदा आहिनि पर उहे अहम हूंदा आहिनि, जहिड़ो निकाह करणु या नसीहत ऐं मशवरे जे शुरूआत करणु। हिन सूरत में मुस्तहब ई आहे त अल्लाह पाक जी हम्द सां शुरूआत कई वञे। सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम जी आदत हुई त जॾहिं बि को पैगाम मोकिलींदा हुआ या नसीहत ऐं मशवरो कंदा हुआ त अल्लाह पाक जी हम्द सां इब्तिदा कंदा हुआ। 3, के अमल अहिड़ा हूंदा आहिनि जेके बार बार त न कया वेंदा आहिनि पर जॾहिं बि कया वेंदा आहिनि त देर पा हूंदा आहिनि, याने उहे बि अहम हूंदा आहिनि, जीअं सफ़र करणु, नओं घरु ख़रीद करणु, एहराम ॿधणु या उन जहिड़ा ॿिया अमल। तंहिं करे उन्हनि खां अॻु 2 रकातूं पढ़णु मुस्तहब आहे। उन जो सभ खां घटि दर्जो घर मां निकिरणु ऐं घर में दाख़िल थियणु आहे, छो त इहो बि वेझे सफ़र जो हिकु क़िस्म आहे। बुख़ल जो इलाजु। बुख़ल जी आदत हिन रीति ख़तमु थी सघे थी त इंसान माल ख़र्च करण जो आदी थी वञे, छो त कंहिं शइ जी मुहबत उन वक़्तु ई ख़तमु थी सघे थी जॾहिं इंसान पंहिंजे नफ़्स खे उन शइ खे छॾण ते मजबूर कंदो रहे, तांजो उहा ॻाल्हि संदसि आदत बणिजी वञे। लिकाए नफ़ली सदक़ा करण जो अनोखो अंदाज़। आलिमनि जी हिकु जमात लिकाए नफ़ली सदक़ो ॾियण में मुबालिग़े याने हद खां वधीक अंदाज़ इख़्तियार करण खां कमु वरितो, एसि ताईं जो उन्हनि कोशिशि कई त सदक़ो वठण वारो ॾियण वारे खे सुञाणे न सघे। उन्हनि मां के त नाबीननि जे हथ में सदक़ो ॾींदा हुआ, के फ़क़ीर जे रस्ते ते रखी छॾींदा हुआ या उन जे वेहण वारी जाइ ते रखी छॾींदा हुआ जितां हू ॾिसी वठंदो हो पर ॾियण वारो नज़र न ईंदो हो। के वरी सुतल फ़क़ीर जे कपिड़े में ॿधी छॾींदा हुआ, के कंहिं ॿिए माण्हूअ जे हथां फ़क़ीर ॾांहुं मोकिले ॾींदा हुआ त जीअं हू ॾियण वारे खे सुञाणे न सघे ऐं खेसि चवंदा हुआ त इन खे असांजे बारे में न ॿुधाइजां। मालदार जो अल्लाह जी राह में माल ख़र्च न करण जो वबाल। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम काबे शरीफ़ जे साए में तशरीफ़ फरमा हुआ त मां संदन ख़िदमत अक़दस में हाज़िर थियुसि। मूंखे ॾिसी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, काबे जे रब जो कसम, उहे नुक़सान खणण वारनि मां आहिनि। मूं अर्ज़ु कयो, उहे केरु आहिनि? इरशाद फरमायाऊं, घणे माल ऐं दौलत वारा सवाइ उन्हनि जे जेके पंहिंजो माल अॻियां पोयां साॼे खाॿे हिन तरह हुन तरह अल्लाह जी राह में ख़र्च कंदा आहिनि ऐं अहिड़ा माण्हू तमामु थोरा आहिनि। ऐं जेको उठनि ॻऊं या ॿकिरियुनि जो मालिक हूंदे ज़कात अदा न कंदो त क़यामत जे ॾींहुं उहे जानवर अॻे खां वधीक थुल्हा ऐं मतारा थी ईंदा ऐं उनखे पंहिंजनि सिंगनि सां मारींदा ऐं पंहिंजनि खुरनि सां लताड़ींदा। जॾहिं आख़िरी जानवर गुज़री वेंदो त पहिरियों वरी ॿीहर मोटी ईंदो। ईअं थींदो रहंदो जेसि ताईं माण्हुनि जे विच में फ़ैसिलो थी वञे।
वञे। क़ुतुबुल औलिया शेख अब्दुल्ला इदरुस रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था, मूं केतिरनि ई सालनि ताईं इहयाउल उलूम जो मुतालो कयो ऐं हिक हर्फ़ खे बार बार पढ़ंदो रहियुसि ऐं उन में गौर फ़िक्र कंदो रहियुसि त हर रोज़ मुंहिंजे आॾो वॾा वॾा राज़ ऐं इल्म ज़ाहिर थींदा रहिया जेके अॻ में मूंखे हासिल न हुआ। जेकॾहिं अल्लाह पाक फ़ौत थियल माण्हुनि खे ॿीहर जेरो करे त उहे ज़िंदा माण्हुनि खे सिर्फ़ु उन्हनि ई ॻाल्हियुनि जी वसियत कंदा जेके इहयाउल उलूम में बयानु थियल आहिनि। सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में तशरीफ़ आणे इहयाउल उलूम जे हिक हिक सफ़े के मुलाज़ा फरमाए इरशाद फरमायो, ख़ुदा जो कसम ही त तमामु सुठो किताब आहे। अहिड़ी तरह शेखैन करीमैन रज़ी अल्लाहु अन्हुमा बि उन खे ॾिठो ऐं ईअं ई फरमायो ऐं हिक शख़्स जेको हिन किताब जो रद्द कंदो हो उन खे सज़ा ॾिनी वई। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।